ठीकु आहे। हाणे ताजमहल छो जो करे वंडर ऑफ द वर्ल्ड में अचे थो पियो, इन करे हुन सां द लॻंदो आहे। हाणे चोथों नंबर रूल वरी इहो आहे त जेके बि यूनिक शयूं आहिनि, सो इन करे मां हिननि खे मर्ज कंदुमि। जेके वंडर ऑफ द वर्ल्ड आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूनिक थिंग्स आहिनि। सो सिंपल तव्हां इन खे हिकिड़ो ई रूल करे छॾियो त यूनिक थिंग्स सां द लॻंदो आहे। यूनिक थिंग्स छा हूंदियूं आहिनि, जेके पूरी दुनिया में हिकिड़ियूं हुजनि। जीअं मिसाल था वठूं, सन पूरी दुनिया में हिकिड़ो ई आहे, काइनात जी ॻाल्हि नथा कयूं, आम माण्हू जे तनाज़ुर में थो जेकॾहिं ॾिसां त असां लाइ सन हिकिड़ो ई आहे। सो इन सां द सन लॻंदो, द मून लॻंदो। ठीकु आहे। हाणे तव्हां जेकॾहिं मुंहिंजो एवरीडे साइंस जो लेक्चर ॾिसी आया हूंदो, तव्हां चवंदो सर ॿिया मून बि आहिनि, असां सिर्फ़ु धरती जी ॻाल्हि कयूं था। असांजी धरती जो हिकिड़ो ई मून आहे, सो असांजे लाइ यूनिक आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां द ताजमहल थींदो। यानी कि जेकॾहिं असां हिन रूल ॿिन्हिनि खे 3 ऐं 4 खे असां मर्ज कयूं त हिकिड़ो ई रूल ठही वेंदो त यूनिक शयूं। छो जो ताजमहल दुनिया में ॿियो कोई बि न आहे, एरा में मिस्र दुनिया में ॿियो कोई बि न आहे, मून दुनिया में ॿियो कोई बि न आहे, सन बि दुनिया में हिकिड़ो ई आहे। त दुनिया में जेके बि यूनिक थिंग्स हुजनि, यानी कि ओनली इन द वर्ल्ड, जेकियूं बि शयूं दुनिया में हिकु हुजनि त उन्हनि सां, जीअं द एफिल टावर। हाणे एफिल टावर दुनिया में हिकिड़ो ई आहे, ॿियूं उन जूं कॉपीज़ त खणी आहिनि, जेको ओरिजिनल आहे उहो दुनिया में हिकिड़ो ई आहे। सो दुनिया में जेकी बि हिकु शइ हुजे उनखे पाण उन सां गॾु छा इस्तेमालु कंदासीं, द इस्तेमालु कंदासीं। हे रूल नंबर 3 हुयो। अच्छा, उन खां पोइ रूल नंबर 4, 3 ऐं 4 खे मर्ज कयो थिए, यानी कि हिन खे असां 3 ठाहे छॾियोसीं त यूनिक थिंग्स सां लॻंदो। हाणे रूल नंबर 4 त जेके बि रिलीजियस बुक्स हूंदियूं आहिनि, रिलीजियस बुक्स, उन्हनि सां गॾु द लॻंदो आहे। यानी कि मज़हबी जेके बि बुक्स हूंदा आहिनि, जीअं मिसाल था वठूं द होली क़ुरान, ठीकु आहे, द बाइबल। तव्हां किथे बि पढ़ियो हूंदो, बाइबल न पढ़ियो हूंदो, द बाइबल, द होली क़ुरान हूंदो आहे। हाणे मिसाल हिन ते हिकिड़ो जुमिलो असां लिखूं था पिया, ए प्लेथोरा ऑफ पीपल रीड द पीक ऑफ एलोकेंस, द पीक ऑफ एलोकेंस। ठीकु आहे। हाणे द पीक ऑफ एलोकेंस परेशान न थींजे। द पीक ऑफ एलोकेंस जो मतिलबु हूंदो आहे हज़रत अली जेको आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेके ख़ुतबात हुया, उन्हनि जो जेको मजमू हुयो, जंहिंखे पाण चवंदा आहियूं नहजुल बलागा। नहजुल बलागा ॿुधो हूंदो न, इन खे इंग्लिश में छा चइबो आहे, द पीक ऑफ एलोकेंस। ठीकु आहे। ऐं प्लेथोरा जो मतिलबु हूंदो आहे मजमू, कसीर तइदाद, तमामु घणा माण्हू या काफ़ी माण्हू। हिन मतिलबु आहे काफ़ी माण्हू नहजुल बलागा खे पढ़ंदा आहिनि। हाणे छो जो करे हे रिलीजियस बुक आहे, इन करे असां हिन सां गॾु छा हणंदासीं, द हणंदासीं। ठीकु आहे। अच्छा, नॉलेज हुजण ऐं न हुजण में सिर्फ़ु हिकिड़े मिंट जो फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे थी सघे थो 1 मिंट पहिरियों तव्हांखे नहजुल बलागा खे इंग्लिश में छा चइबो आहे ख़बर न हूंदी, हाणे हिकिड़े मिंट खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वई। प्लेथोरा जो मतिलबु छा आहे, तव्हांखे 1 मिंट पहिरियों ख़बर न हूंदी, हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई। ठीकु आहे। जेके हे रूल्स हुया, थी सघे थो 1 मिंट पहिरियों तव्हांखे ख़बर न हुजे, हाणे ख़बर पइजी वई। सो कॾहिं बि इन्हनि शयुनि जे करे पंहिंजो पाण खे अंडर एस्टिमेट या जेको आहे सो एहसास कमतरी में, इंफीरियरिटी कम्प्लेक्स में न हलिया वेंदा कयो। जेकॾहिं नॉलेज न आहे, मिंट में खणी करे बुक्स खणो, मुंहिंजा लेक्चर ॾिसो या गूगल तां सर्च करे वठो, नॉलेज तव्हां वटि अची वेंदी, तव्हां बि ॿियनि जहिड़ा थी वेंदो। यानी कि हाणे जेको हे असां टॉपिक पढ़ी आयासीं, जेके बि हिन में एक्सपर्ट हूंदा या जंहिंखे नॉलेज आहे, तव्हां हुनजे बराबरि अची वियो। सो इन जे करे पंहिंजो पाण खे पोइते रखण जी या परेशान थियण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं नॉलेज न आहे त नॉलेज हासिलु कयो। ठीकु आहे। अॻिते हलूं था पिया। अच्छा, मां कोशिशि कंदो आहियां जेके एग्ज़ाम्पल ॾियां उन्हनि में का नई शइ खणी अचां तव्हांजे लाइ। हाणे जीअं द होली क़ुरान ते बि जेको आहे सो जुमिलो ठाहे सघिजे पियो, बाइबल ते बि, पर हिन ते ठाहियो छो जो हे बि मां हाणे पढ़ियो आहे। जीअं तव्हांखे मां ॿुधायुमि न त मूंखे बि इन जे बारे में नॉलेज न हुई त नहजुल बलागा खे इंग्लिश में छा चइबो आहे, मूंखे हाणे ख़बर पइजी वई, तव्हां सां उहो शेयर कयां थो पियो। जस्ट हिकिड़े मिंट जे डिफरेंस जी माना डिफरेंस हूंदो आहे जंहिंमें नॉलेज हुजण ऐं न हुजण में। ठीकु आहे। सो कोशिशि कंदो आहियां जेका नई नॉलेज हुजे, नई इंफॉर्मेशन हुजे, न्यू वोकेब हुजे, उहो तव्हां सां शेयर कंदो रहां। अच्छा, 4 रूल्स पढ़ी आया आहियूं। अच्छा, उन खां पोइ आहे रूल आहे त जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि सां द यूज़ न थींदो आहे। इहो हालांकि जेको असां पढ़ंदासीं द किथे किथे यूज़ न थींदो आहे, उन्हनि में पढ़ंदासीं, पर किथे यूज़ थींदो आहे, उन करे असां पढ़ूं था पिया त कंट्रीज़ जिथे हूंदा उन सां द इस्तेमालु न थींदो। जीअं मिसाल था वठूं, चाइना, पाकिस्तान, USA, नेदरलैंड्स, ठीकु आहे, UAE। हाणे जेकॾहिं पेपरनि में तव्हांखे इहो आयल हुजे त इन मां किथे द इस्तेमालु थींदो ऐं किथे द इस्तेमालु न थींदो, त तव्हां तक़रीबन हाणे जेकॾहिं रूल पढ़ी ईंदो त बा कंट्रीज़ सां द इस्तेमालु न थींदो आहे, तव्हां इहो पढ़ी ईंदो त पोइ तव्हां हिते ग़लति करे ईंदो। छो, ॾिसो, चाइना सां त द इस्तेमालु न थींदो, बिल्कुलु सही आहे। पाकिस्तान सां द इस्तेमालु न थींदो, पर USA सां द इस्तेमालु थींदो, नेदरलैंड्स सां द इस्तेमालु थींदो, UAE सां द इस्तेमालु थींदो। छाजे करे, जो हे सिंगल कंट्रीज़ आहिनि। इंडिया सां बि द इस्तेमालु न थींदो।
जॾहिं त USA जेको आहे तव्हांखे USA वारे लेक्चर में बि मां पढ़ायो आहे या तव्हांखे बि ख़बर हूंदी त हे 50 स्टेट्स ते मुश्तमिल आहे, हिन जे अंदरि 50 रियासतूं आहिनि, ठीकु आहे। यानी कि ईअं सम्झो खणी इन अदर वर्ड्स जेको प्लूरल कंट्रीज़ हूंदा आहिनि उन्हनि सां द इस्तेमालु थींदो आहे, जीअं नीदरलैंड्स, नीदरलैंड न आहे, द नीदरलैंड्स आहे, ठीकु आहे। सो इन करे हिन सां द इस्तेमालु थींदो आहे। UAE बि अॻे 7 रियासतुनि ते मुश्तमिल आहे, इन करे हिन सां बि द इस्तेमालु थींदो आहे। पर जेकॾहिं मलाइशिया हूंदो, इंडोनेशिया हूंदो, चाइना हूंदो, रशिया हूंदो, इन्हनि जे अंदरि सूबा त आहिनि पर अलॻि सां रियासतूं न आहिनि। कोई बि अहिड़ो जेको आहे सो इलाइक़ो रियासतुनि जो या मुमलिकतुनि जो जीअं द यूनाइटेड किंगडम, छो ऑलरेडी तव्हांखे पढ़ायो त हिन यूनाइटेड किंगडम जे अंदरि जेको आहे सो ब्रिटेन अचे थी पई, यानी कि जेको इंग्लैंड अचे थी, सॉरी, उनखां पोइ वेल्स अचे थी, उनखां पोइ आयरलैंड अचे थी, ऐं उनखां पोइ स्कॉटलैंड अचे थी पई। 4 मुल्क या 4 रियासतूं गॾी करे छा ठाहिनि थियूं, UK। हाणे छो जो करे हे प्लूरल थी वियो या रियासतुनि जो मजमू थी वियो, इन करे असां द UK इस्तेमालु कंदासीं, ठीकु आहे। सो होपफुली तव्हांखे इहो रूल बि सम्झ में अची वियो हूंदो। अच्छा, उनखां पोइ अचूं था पिया माउंटेन रेंजिस। माउंटेन रेंजिस जेके हूंदियूं आहिनि उन्हनि सां गॾु द इस्तेमालु थींदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हे 5 नंबर रूल आहे या 6 नंबर, माउंटेन रेंजिस सां द इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे। इन में अगेन हिकिड़ी एक्सक्लूजन आहे या जेको आहे सो हिकिड़ो जेको आहे सो स्पेशल केस आहे त माउंटेन रेंजिस जो मतिलबु आहे, तव्हां अॻे लेक्चर बि पढ़ी आया आहियूं त पूरो पहाड़ी सिलसिलो हूंदो आहे, जीअं मिसाल हिमालयास, जीअं कराकरम, एडेंस, ठीकु आहे। हाणे इहे सभु छा आहिनि, माउंटेन रेंजिस आहिनि, इन्हनि सां द इस्तेमालु थींदो। द हिमालयास, द कराकरम रेंज, द एडेंस, ठीकु आहे। इहे सभु छा आहिनि, माउंटेन रेंजिस। पर जेकॾहिं हिकिड़े पहाड़ जी ॻाल्हि हलंदी त उन सां द इस्तेमालु न थींदो, इहा लाज़मी ज़हन में रखिजे। द माउंट एवरेस्ट न थींदो, द माउंट एवरेस्ट इहो छा आहे, ग़लति आहे, इन सां द इस्तेमालु न थींदो। छो जो सिंगल माउंटेन सां द इस्तेमालु न थींदो आहे, पूरी रेंज हूंदी त उन सां द इस्तेमालु थींदो। हिकिड़ो माउंटेन हूंदो, सिंपल चवंदासीं माउंट एवरेस्ट, द माउंट एवरेस्ट ग़लति अथव, इहा ॻाल्हि ध्यान में रखी छॾियो। हालांकि इहो ॾिसो यूनिक आहे, पूरी दुनिया में हिकिड़ो ई पहाड़ आहे, पर उन जे बावजूदि हिन सां द इस्तेमालु नथो थिए। छो जो हे स्पेशल केस आहे ऐं रूल तव्हांखे ॿुधाए छॾियुमि त हिकिड़े माउंटेन रेंज सां द इस्तेमालु न थींदो आहे। जीअं मिसाल था वठूं हाणे असां, द एडेंस, स्पेलिंग मूंखे यार यादि न हूंदी अथव, इज़ दी लॉन्गेस्ट माउंटेन रेंज इन द वर्ल्ड। हाणे छो जो करे पूरी माउंटेन रेंज आहे एडेंस, त इन करे असां हिन सां छा आहियूंसीं, द आहियूंसीं, द एडेंस आहियूंसीं। अच्छा, हिते छो आहियूंसीं, छो जो हिते सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थी आहे तॾहिं द आहियूंसीं, ठीकु आहे। अच्छा, द इहो एडेंस जेको तव्हांखे नई नॉलेज बि आहे, इंफॉर्मेशन बि मिली वई त जेको आहे दुनिया जी वॾी में वॾी जेका माउंटेन रेंज आहे उहा कहिड़ी आहे, एडेंस, ए सां आहे या ई सां आहे, स्पेल ॾिसी वठिजे। बहरहाल इहा जेका आहे लॉन्गेस्ट माउंटेन रेंज आहे, केतिरी, 7000 किलोमीटर डिघी आहे। किथे आहे, साउथ अमेरिका में, ठीकु आहे। साउथ अमेरिका जे अंदरि द एडेंस रेंज दुनिया जी डिघी में डिघी माउंटेन रेंज आहे, 7000 किलोमीटर इन जी लेंथ आहे। सो छो जो करे हे माउंटेन रेंज हुई, इन करे असां हिन सां द इस्तेमालु कयोसीं। हिते वरी सुपरलेटिव डिग्री जेको पहिरियों रूल पढ़ी आयासीं, इन करे हिन सां असां द इस्तेमालु कयोसीं। अहिड़े तरीक़े सां जेके रिवर्स हूंदियूं आहिनि उन्हनि सां बि द इस्तेमालु थींदो आहे। द इंडस रिवर, द गेंगा, गैंग्स या गेंगा अलाए छा बि, जेको गंगा जेका नदी आहे इंडिया जी, ठीकु आहे। द हुडसन रिवर, द वोल्गा रिवर, ETC। जेतिरा बि इंडस रिवर्स जा नाला हूंदा उन्हनि सां गॾु द इस्तेमालु लाज़मी थींदो। मिसाल वठूं था, द इंडस रिवर ओरिजिनेट्स फ्रॉम तिब्बत, ठीकु आहे। हिते द आहियूंसीं, छाजे करे, रिवर जो नालो आयो आहे। सो असां जेके जेके रूल्स पढ़ी आयासीं थोरो उनखे रिकॉल कयूं था। वीडियो लंबो थी वियो आहे 20 मिंटनि जो, बाक़ी जेके यूज़ेस आहिनि इहे पाण सुभाणे पढ़ंदासीं। ए ऐं एन जो पहिरियों कयूं त ए ऐं एन किथे इस्तेमालु थींदो, एन इस्तेमालु थींदो आहे अलिफ या अलमदु आ सां, जेकॾहिं सिंधी में को बि अखर शुरू थिए थो पियो उन सां एन इस्तेमालु थींदो, बाक़ी सभिनी सां ए इस्तेमालु थींदो, सिंपल रूल आहे। द जो अचूं था पिया, सुपरलेटिव डिग्री हूंदी उन सां द इस्तेमालु थींदो। न्यूज़पेपर या मैगज़ीन्स जा नाला हूंदा उन सां द इस्तेमालु थींदो। 3 नंबर ते रिलीजियस बुक्स जेके हूंदा उन्हनि सां द इस्तेमालु थींदो। 4 नंबर ते यूनिक थिंग्स जेके दुनिया में हूंदियूं उन्हनि सां द इस्तेमालु थींदो। 5 नंबर ते जेके माउंटेन रेंजिस आहिनि उन सां द इस्तेमालु थींदो, पर उन में हिकिड़ी एक्सक्लूजन आहे त उन में जेको सिंगल माउंटेन हूंदो, हिकिड़ी पहाड़ी हूंदी, उन सां द इस्तेमालु न थींदो। उनखां पोइ वरी असां पढ़ियोसीं त रिवर जेके हूंदियूं आहिनि उन्हनि सां गॾु जेको आहे सो द इस्तेमालु थींदो आहे। इते हिकिड़ो ॿियो बि पढ़ंदा हलूं त जेके सी ऐं ओशियन्स हूंदा आहिनि
उन्हनि सां बि द इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, असां जेतिरो बि हिन महिल ताईं पढ़ी आहियूं सभु द इस्तेमालु थियण वारो पढ़ियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो केस पढ़ियोसीं त सिंगल माउंटेन सां द इस्तेमालु न थींदो आहे। हाणे जीअं सी कहिड़ा हूंदा आहिनि, मिसाल था वठूं द कोरल सी, ठीकु आहे, ओशियन, द पैसिफिक ओशियन, द पैसिफिक ओशियन, दी एटलांटिक ओशियन। ठीकु आहे। अच्छा, हाणे हिते द ऐं दी जो बि इस्तेमालु ॿुधायांव त द काथे इस्तेमालु थींदो आहे ऐं दी काथे चवंदा आहियूं ॻाल्हाइण जे दौरान। द इस्तेमालु थींदो आहे जेकॾहिं असांजो कॉन्सोनेंट हुजे अॻियां, ए बी सी डी ई कोई बि, त ॾिसो पी आहे त हिते असां छा कयोसीं, द इस्तेमालु कयोसीं। जेकॾहिं वाविल सां स्टार्ट थींदो को बि लफ़्ज़ त असां दाल जे हेठां ज़ेर ॾींदासीं, यानी कि दी एटलांटिक ओशियन चवंदासीं। हिते द पैसिफिक ओशियन, हिते दी एटलांटिक ओशियन। ठीकु आहे। सो इहो थोरो हिकिड़ो ॻाल्हाइण जे दौरान हिकिड़ो थोरो डिफरेंस हूंदो आहे माइनर, उहो सोचो तव्हां डिस्कस करे वठां। सो इहो द जो इस्तेमालु अञा तमामु घणो रहियल आहे। उनखां पोइ वरी असां पढ़ंदासीं एक्सक्लूजन, त किथे द इस्तेमालु न थींदो आहे, यानी कि 3 लेक्चर थींदा। द हिकिड़ो अॼु थियो आहे, हिकिड़ो ॿियो ठहंदो आहे, उनखां पोइ असां हुनजी एक्सक्लूजन पढ़ंदासीं त किथे द या ओमिजन ऑफ द। ठीकु आहे, ओमिजन ऑफ द, त द किथे इस्तेमालु न थींदो आहे। सो इहे टोटल 3 लेक्चर थींदा ऐं पेपर में जॾहिं बि इन जो तव्हांजो ए एन ऐं द मंझो लेक्चर ईंदो, सॉरी क्वेश्चन ईंदो, तव्हां ईअं घुमाईंदो जीअं मुला हलवे खे घुमाईंदो आहे। थैंक यू सो मच।